दूरदर्शन जे तरफ़ां अॼु हिन सिंधी प्रोग्राम सिंधी सर्वेच में तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। भारत अलॻि अलॻि जातियुनि, धर्मनि ऐं ॿोलियुनि जो देश आहे। असां सिंधी ॻणप जे हिसाब सां भले हित थोराईअ में आहियूं, पर असांजे सिंधी सपूतनि हर खेत्र में पंहिंजो बेमिसाल योगदान ॾिनो आहे। पोइ उहो तइलीम जो खेत्र हुजे, मेडिसन हुजे, अदब हुजे, फाइन आर्ट हुजे, इंडस्ट्रीज़ हुजनि या धंधो वापारु हुजे, एतिरे क़दुरु जो देश जे रक्षा में, देश जी हिफ़ाज़त लाइ बि हर तरह सां बेमिसाल योगदान ॿियनि क़ौमुनि खां मां पायां थो। बिल्कुलु असां पोइते न आहियूं, उन्हनि जेतिरो असांजो बि कंट्रीब्यूशन हिन भारत खे ॾियण में आहे। इहो सॼो योगदान असांजे उन्हनि शख़्सियतुनि जो, इनफ़रादी शख़्सियतूं जेके असांजो जिन ते असांखे शान आहे, जंहिंखे असांखे फ़ख़्रु आहे, उन्हनि जो इहो सॼो योगदान, उन्हनि जी इहे क़ुर्बानियूं वक़्तु गुज़रंदे मेसारजी न वञनि ऐं ईंदड़ पीढ़ीअ ताईं शायदि उन जो इल्मु न पवे। इन लिहाज़ खां दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन इन्हनि सभिनी यादगिरियुनि खे, इन ऐतिहासिक योगदान खे सदियुनि ताईं महफ़ूज़ रखण लाइ असीं हीउ प्रोग्राम सिंधी सर्वेच तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं। अॼु असीं मुलाक़ात कयूं था भारत जे अॻूणे चीफ ऑफ नेवल स्टाफ ऐं सिक्किम जे गवर्नर श्री RH टहलाणी साहिब सां। साईं, तव्हांजो हिते स्वागत आहे। थैंक यू। सभ खां पहिरीं असांजा नाज़रीन इहो ॼाणणु चाहींदा त तव्हां सिंध जे कहिड़े परगिणे में तव्हांजो जनमु थियो, तव्हांजा वॾा किथे रहंदा हुआ ऐं उन्हनि जो धंधो वापारु किरतकार कहिड़ी हुई? मुंहिंजो जनमु थियो कराचीअ में, इन करे जो मुंहिंजो पिता उते पढ़ी रहियो हो ऐं मुंहिंजो ग्रैंडफादर जंहिं पोस्टल डिपार्टमेंट मां रिटायर कयो हो, उहो कराचीअ में रहंदो हो। पर असीं आहियूं ठठ भोजराज मां। ठठ भोजराज मिठियाणीअ जे भरिसां हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु हुओ ऐं उते ई असीं ऐं असांजा कज़न्स सभु। माना उन नंढे ॻोठ में ई तव्हांजो जनमु थियो? न, मुंहिंजो जनमु त थियो कराचीअ में। हा, पर पोइ असीं वेंदा हुआसीं ॻोठ में ऐं अहिड़ो वक़्तु आयो जो असां उते काफ़ी वक़्तु रहियासीं। ऐं मूंखे यादगिरी आहे त पहिरियों स्कूल जंहिंमें मां वियुसि उहो ठठ भोजराज में ई हो। अच्छा, वेरी गुड। जिते तालीम जी शुरूआत उतां थी आहे? उते थी, जिते जो हिकिड़ो ई टीचर टीचिंग सेखारींदो बि हो ऐं उन ॻोठ जो पोस्ट मास्टर बि हो। त पोइ वरी मुंहिंजे पिता जो ट्रांसफ़र थियो, एजुकेशन ख़तमु करे ही ऑल्सो जॉइंड पोस्टल डिपार्टमेंट। त पोइ असीं आयासीं नौशर ओ फिरोज़। उन खां पोइ मुंहिंजे पिता पोस्टल जी नौकरी छॾे। My father's first love was teaching, so he became principal of a school in Tando Alhayar. Tando Alhayar. हाँ, पर हाणे असांजी फैमिली पे वॾी थी ऐं टीचिंग प्रोफेशन में पैसा त ख़ासि कोन मिलंदा, तंहिंजे करे मुंहिंजे पिता अॻु बि साॻी ॻाल्हि, हाणे बि साॻी ॻाल्हि। त मुंहिंजे पिता उहा नौकिरी छॾे पोइ हिकिड़ी बिज़नेस फर्म अची जॉइन कई बड़ौदे में। अच्छा। त मां 13 साल जो हुउसि जॾहिं असीं सिंध छॾे बड़ौदे आयासीं। हिंदुस्तान में पहिरीं बड़ौदे में अची तव्हां पंहिंजो कयो ऐं तइलीम तव्हां पूरो किथे? बड़ौदे में ई? बाक़ी मूं तइलीम उते ई पूरे ई बड़ौदे में ई कई, छो जो बड़ौदे में अचण खां पोइ मां ऐं मुंहिंजा नंढा भाउर रोज़री हाई स्कूल, हिकिड़ो मिशनरी स्कूल हो, उन में असां दाख़िल थियासीं ऐं मूं मैट्रिक उतां ई पास कई। अच्छा। पोइ मैट्रिक पास करण खां पोइ
मां बॉम्बे आयुसि जिते सेंट ज़ेवियर्स कॉलेज मूं जॉइन कई ऐं उन ई साल मूं हीअ नेवीअ जी एडवर्टाइज़मेंट ॾिठी अच्छा त उन जे एग्ज़ाम जे लाइ अप्लाई कयमि त उन इहा वक़्तु कहिड़े साल जी ॻाल्हि आहे लॻभॻि 47 47 आज़ादी वारे दौर जी लॻभॻि हा उन ई महीने में मूं इहा ॾिठी ऐं उन वक़्तु जेके नेवीअ जे परमानेंट कमीशन्स लाइ तयारी कंदा हुआ त उन्हनि जे लाइ इम्तिहान हिकिड़े ई सेंटर में थींदो हो बाय फेडरल पब्लिक सर्विस कमीशन बराबरि उहो यूनियन पब्लिक सर्विस कमीशन जे पहिरां फेडरल पब्लिक सर्विस कमीशन हो त उहो एग्ज़ाम दिल्लीअ में थियो ऐं पोइ इंटरव्यू थियो फेबरवरीअ में ऐं पोइ मार्च में त मूंखे इंग्लैंड मोकिले छॾियऊं ट्रेनिंग जे लाइ तव्हां एक्चुअली एविएशन में ट्रेनिंग वरिती पर पोइ नेवीअ में न पहिरीं नेवीअ में ट्रेनिंग पहिरीं नेवीअ में हुई हा ट्रेनिंग। पर नेवी असांजी नेवी उन वक़्तु ई जी 1949 खां वठी पे सोचियो त नेवीअ खे बि एविएशन विंग हुजे छो जो के पंहिंजी एविएशन छो जो सेकेंड वर्ल्ड वॉर में तव्हां ॾिठो हूंदो जेके वॾियूं बैटल्स समुंड ते थियूं उन में एयरक्राफ्ट कैरियर्स हा बराबरि उन्हनि जी लड़ाई थी पर्ल हार्बर में जैपनीज़ एयरक्राफ्ट फ्रॉम जैपनीज़ एयरक्राफ्ट कैरियर्स अटैक पर्ल हार्बर त हाणे असीं आज़ादु देश हुआसीं त असांजी गवर्नमेंट बि चाहियो त असांजी नेवीअ खे एविएशन विंग हुजे उन लिहाज़ खां तव्हांखे उहा ट्रेनिंग जे लाइ मौक़ो उहा पोइ मिली अच्छा पहिरीं 4 साल 3 महीना खनि मां इंग्लैंड में हुउसि ऐं पोइ मोटी अचण खां पोइ मूं वॉलंटियर कयो फॉर एविएशन त उन जे लाइ मूंखे हिते इंडियन एयरफोर्स अकेडमी बेगमपेट में फ्लाइंग ट्रेनिंग लाइ मोकिलियऊं ऐं पोइ ईअं दादा इन दौरान में इहो त तव्हांजे तइलीम ऐं तव्हांजे थियो पर जेको पार्टीशन विरहाङो थियो उनजो कुझु असरु तव्हांजे परिवार ते पियो या तव्हां ते निजी जीवन ते कोई अहिड़ो शुक्र इहो आहे त असांजे परिवार ते कुझु असरु कोन पियो रुगो जेके थोरियूं घणियूं ज़मीनूं हुयूं उहा प्रॉपर्टीज़ उते जेके ज़मीन हली वियूं जायदाद जो मुंहिंजे पिता जो बि देहांत थी वियो 47 में ई अच्छा उन ई साल जी ॻाल्हि आहे जीअं काफ़ी सिंधी वञी बैरिक्स में जिन खे सथियो वियो न न शुक्र बड़ौदा जो तव्हांजो अहिड़ो कोई एक्सपीरियंस कोन्हे को शुक्र आहे असीं असांखे पंहिंजो रेंटेड फ्लैट हुई उते असीं रहंदा हुआसीं अच्छा दादा तव्हां हे चीफ ऑफ नेवल स्टाफ रहंदे कुझु उन वक़्तु के आज़मूदा तव्हांखे मिलिया हुजनि या अहिड़ी काई ॻाल्हि हुजे जेका नेवी तव्हांखे हमेशह लाइ यादि रखे भई ही मिस्टर टहलियाणी साहिब जो कार्य थियल आहे न हाणे ईअं त सभिनी जे तव्हांजो योगदान त बेमिसाल आहे उनजी त न उहो त हाणे उन वक़्तु काई लड़ाई बड़ाई जो तव्हां काई न हुयो कोन लड़ाई बड़ाई कुझु कोन हुई नेवी वॉज लकी वी गॉट लॉट ऑफ न्यू शिप्स वी गॉट असांखे हिकिड़ो ॿियो एयरक्राफ्ट कैरियर मिली वियो हा इहो रिटायर करण खां पोइ तव्हां सिक्किम जा गवर्नर थिया ऐं शायदि 4.5 साल खनि तव्हां सिक्किम जा गवर्नर पोइ रिज़ाइन कयो तव्हां हा पहिरीं 2 साल त आई वॉज रिटायर्ड जेंटलमैन ऐं मूं उन वक़्तु ई शुरू कयो पंहिंजो सोशल वर्क सर्वेंट्स ऑफ पीपल सोसाइटी उन 2 सालनि जे दौरान जेको तव्हां रिटायरमेंट खां पोइ गुज़ारिया 2 साल हा ऐं पोइ मूंखे जॾहिं वीपी सिंह प्राइम मिनिस्टर थियो उन ऑफर कई त भई गवर्नर जी पोस्ट एक्सेप्ट कर त मूं चयो ठीकु आहे त पोइ उहो मूंखे सिक्किम मोकिलियाऊं पर अॼुकल्ह जेको ढांचो आहे सरकार जो गवर्नर से उन में कुझु तव्हां सहमत आहे अॼु जेको सही हली रहियो आहे ढांचो गवर्नर्स लाइ जेके न पंहिंजो
त जेकॾहिं गवर्नर्स अपोलिटिकल हुजनि, जिन खे कंहिं बि पॉलिटिकल पार्टीअ सां साथ न हुजे, त इहो असांजे देश जे लाइ ॾाढो सुठो थींदो। तोड़फोड़ जी सियासत थी वई आहे, उन सियासत जे बारे में मां कुझु तव्हांजा वीचार ॼाणणु चाहियां। न, उहो पोइ छा थियो जो हाणे ई जो थियो त मूं रिकमेंड कयो गवर्नमेंट खे त भई प्रेसिडेंट्स रूल लॻायो, छो जो ही स्टेट जे लाइ त सुठो कोन्हे। त नरसिम्हा राव कैबिनेट मीटिंग घुराई ऐं एक्सेप्ट कयूं त ठीकु आहे, प्रेसिडेंट्स रूल लॻायूं था। वधीक सामाजिक खेत्र में एक्टिव थिया मूंखे लॻे थो, ये ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन का उहा उन खां पोइ थी, छो जो मां वरी वापसि हलियो आहियां सेप्टेंबर में। मूं रिज़ाइन कयो जुलाई में, पर रिमाइंडर पियो मोकिलींदो असां, पर इवेंचुअली सेप्टेंबर में दे अपॉइंटेड शिव शंकर to come and relieve me. Then I came back and मां वापस आयुसि सर्वेंट्स ऑफ पीपल सोसाइटी। उन जो एक्चुअली मकसद उन संस्था जो सर्वेंट्स ऑफ पीपल सोसाइटी लाला लाजपत राय जी 1921 में शुरू कई ऐं महात्मा गांधीअ उहा इनॉग्रेट कई ऐं उन्हनि जो सभु कमु पियो थो हले जेके ग़रीब माण्हू आहिनि, हेठे तबके जा, हा, विडोज़ आहिनि, उन्हनि जे लाइ। त मूं चयो हाणे ही कमु मूंखे सुठो लॻो। पोइ सर्वेंट्स ऑफ पीपल सोसाइटी खे ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल अप्रोच कयो त हाणे हिंदुस्तान में ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जो चैप्टर खोलियो। त पोइ सर्वेंट्स ऑफ पीपल सोसाइटी मूंखे चयो त हाणे तई हाणे इहो कमु हलायो। त पोइ 1997 खां पोइ मां उन सां जुड़ियल आहियां, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल। उन संस्था मुंहिंजे ख्याल में पूरे विश्व में उन जूं ब्रांचिस आहिनि, ट्रांसपेरेंसी 80 खां वधीक आहिनि। उन्हनि जो बि मेन जेको मक़सदु आहे त करप्शन खे करप्शन खे हटाइणु, करप्शन खे घटि करणु, छो जो करप्शन सभिनी खे हर्ट थी करे ऐं जेके असांजा पुअर देशवासी आहिनि उन्हनि खे सभिनी खां वधीक। तव्हांजो मूं किथे पढ़ियो त तव्हां स्टेटमेंट कढी त जेकॾहिं सरकार चाहे थी त असांजी देश मां ग़रीबी ख़तमु थिए त सभ खां पहिरीं करप्शन खे, इन रिश्वतखोरीअ खे ख़तमु करणो आहे। ज़रूरु। त उहो कीअं, थोरो दर्शक ॼाणणु चाहींदा? न, उहो त सिंपल आहे, जेकॾहिं सरकार खे पॉलिटिकल विल आहे, हा, त असांजे कानून त घणेई आहिनि, पर उन्हनि कानूननि खे लागू करणु घुरिजे न, ऐं ठीकु तरह सां उन्हनि खे एनफोर्स करणु घुरिजे। बराबरि। हा, हींअर छा थो थिए, इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज़ आर ऑल्सो अंडर द एग्ज़ेक्यूटिव, ईअं न हलंदो कमु। Investigating agencies and prosecuting agencies should be totally independent, like the election commission. त पोइ कुझु थींदो। हींअर त जेको असांजो चीफ विजिलेंस कमिश्नर आहे उनखे बि ख़ासि पावर कोन्हे, उहो बि ख़ाली रिकमेंड थो करे सघे। त ईअं त करप्शन वेंदी कोन। जेकॾहिं असांजा जेके रूलर्स आहिनि, जे चइबो आहे न यथा राजा तथा प्रजा, त उहे जेकॾहिं रूलर्स आहिनि उहे ई ख़ुदि करप्शन मां पिया था पैसा ठाहिनि, त पोइ बाक़ी न पब्लिक या त जेके उन्हनि जा हेठां कर्मचारी हूंदा न उहे चवंदा त भई असांजा जेके वॾा आहिनि उहे पिया था इहो सभु कनि, त असां छो पाण खे घाटो लॻायूं। असांजो देश करप्शन जे मामले में दुनिया जे भेट में किथे पहुतो? ॾाढो नीचे। कहिड़े नंबर ते आहे एक्चुअल? जेका असांजी लास्ट सर्वे थी उन में असीं 83 नंबर ते हुआसीं। हा, नंबर 1 इज़ द मोस्ट ऑनेस्ट। कीअं सर्वे कनि? छाकाणि इन जो त को मापो आहे कोन, काई क्राइटेरिया त आहे कोन। न, छा कंदा आहिनि,
जेके इंडिपेंडेंट एजेंसीज़ आहिनि न दुनिया में, वर्ल्ड बैंक आहे, फोरम्स आहिनि, ही हू दे आर, उन्हनि खे इहो कमु ॾिबो वञो त भई तव्हीं पूरी ईमानदारीअ सां हुनजी सर्वे। हा, ऐं पोइ मैथमेटिकल मॉडलिंग बाय कंप्यूटर्स, ऐं उन में सभिनी मुल्कनि जी रैंकिंग ईंदी आहे। पर इहो जेकी ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रैंकिंग थी निकिरे, हाणे हिन साल जी रैंकिंग मां रिलीज़ कंदुसि 20 अक्टूबर ते दिल्लीअ में, त उहा जेका आहे उहा आहे बिज़नेस ट्रांज़ैक्शन्स लाइ। पर असां 2 साल थिया, पौणा 2 साल, त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल हिंदुस्तान में हिकिड़ी सर्वे कई करप्शन परसेप्शन जी। जेके डेवलप नेशन्स आहिनि उन्हनि में जेका रोज़ हिते असीं करप्शन था ॾिसूं, पुलिस खे, स्कूलनि में, हेल्थ, हर खेत्र हर हद ते आहे। हा, उहे अहिड़ी करप्शन ॿाहिरि कोन्हे। हा, त असां उन जी सर्वे कई, ख़ाली 10 गवर्नमेंट डिपार्टमेंट्स, ऐं उन्हनि 10 डिपार्टमेंट्स में एक्साइज़ ऐं कस्टम्स वग़ैरह कोन हुआ, छो जो उहो त तव्हां ॾिठो आहे त बॉम्बे में बि चीफ एक्साइज़ कमिश्नर न, उहो 2 साल अॻु में द चेयरमैन ऑफ द सेंट्रल एक्साइज़ बोर्ड वॉज अरेस्टेड, त उन्हनि खे असां छॾियो। पर बाक़ी जेके 10 डिपार्टमेंट्स, उन्हनि जी असां जेका सर्वे कई, उन ते असां मैथमेटिकल मॉडलिंग सां हिसाब लॻायो त हिंदुस्तान में हर साल 26,768 करोड़ रुपया माण्हू ऐं वधीक में वधीक ग़रीब था चूसजनि, उहे एतिरा पैसा उन्हनि खे ॾियणो थो पए। इहो कहिड़ी फील्ड में वधीक आहे, माना के पर्टिकुलर फील्ड? सिर्फ़ हेल्थ? न, हेल्थ टॉप्स द लिस्ट। अच्छा। हा, तव्हीं कंहिं गवर्नमेंट हॉस्पिटल में वञो, असां रीजनल वाइज इहा सर्वे कई, त रीजन वेस्ट इज़ नॉट सो करप्ट एज़ द नॉर्थ। पर तव्हीं गवर्नमेंट डिपार्टमेंट कंहिं हॉस्पिटल में वञो त तव्हांखे त कुझु सुविधा कोन मिलंदी जेसिताईं, हा, जेसिताईं कंहिं टाउट खे पहिरीं पैसा ॾियो, पोइ डॉक्टर खे ॾियो, कुझु तव्हां दवाऊं था वठो उनखे ॾियो, त हर हंधि तव्हीं वञो डेथ सर्टिफिकेट वठण या बर्थ सर्टिफिकेट वठण, तॾहिं बि तव्हांखे रिश्वत ॾियणो पवे। ॾाढो अंधुधुंध लॻो पियो आहे। इन संस्था खां अलावा तव्हां ॿी कंहिं बि संस्था सां जुड़ियल आहियो? न, बसि मां स्कूल, जेके सर्वेंट्स ऑफ पीपल्स सोसाइटीअ जा स्कूल आहिनि, उहे बि ग़रीबनि जे लाइ, तव्हांजे दिल्ली एरिया में आहिनि। हा, उन्हनि जी। देन देयर इज़ हिकिड़ी ॿी बि संस्था आहे, मेमोरियल फंड फॉर डिज़ास्टर रिलीफ। उहा लेनार्ड चेशायर ऑफ चेशायर होम्स उन शुरू कयो, त उन जो मां हिकिड़ो ट्रस्टी आहियां। उन जा असांजा मोबाइल TB क्लिनिक्स आहिनि हिंदुस्तान में 11 संस्थाउनि में। पहिरियों मूं शुरू कयो हो सिक्किम में, छो जो जेके ग़रीब माण्हू आहिनि, परे परे था रहनि, उन्हनि खे न त ख़बर थी पए जॾहिं TB थी थियनि, उनजी एतिरी सुजागी कोन्हे, न त ख़बर पवण खां पोइ उन्हनि खे को दवाऊं थी मिली सघनि। TB फाइट करण लाइ दवाऊं बि काफ़ी एक्सपेंसिव आहिनि। त हीअ असांजो जेको ट्रस्ट आहे हिंदुस्तान में, उहो सुठो पियो थो कमु करे। हिकु ॿी बि तव्हां मूवमेंट हलाई, दिल्ली इलेक्शन वॉच। दिल्ली इलेक्शन वॉच असां शुरू कई, उन में 22 NGOs हुआ। मां चेयरमैन थियुसि, पर इहो कमु सभु गॾिजी असां कयो, ऐं उहो उन करे थियो छो जो असां सुप्रीम कोर्ट में लड़ाई जीती हुई, जिते जंहिं जे करे हाणे कंहिंखे बि इलेक्शन जे लाइ बीहणो आहे त ही डिस्क्लोजर एफिडेविट ते क्रिमिनल बैकग्राउंड, इफ एनी एसेट्स, लाइबिलिटीज़, ही हो, त इहे सभु हुननि खे डिस्क्लोज करणा आहिनि। ये तव्हांजे हिन महिनत जो एक्चुअली फल आहे त अॼु समाज में सुजागी अची वई आहे, पब्लिक खे ख़बर पए थी त असां वोट करण वञूं था। न, इन साईं त सुझाव ईंदो, ऐं
वधीक सुठा कैंडिडेट साम्हूं ईंदा। असां हींअर बि ॾिसी था सघूं त पॉलिटिकल पार्टीज़ हाणे नवनि क्रुक्स खे टिकेट्स नथियूं ॾियणु चाहिनि। बराबरि बाक़ी जेके पुराणा आहिनि उहे त अञा हलनि पिया था, पकी रास्ती आहे। पर कॾहिं कॾहिं उहे बि निकिरी वेंदा। इहो त मुल्क जे लाइ तव्हां काफ़ी कुझु कयो आहे हा। ऐं करे रहिया आहियो। सिंधी समाज अॼु असांजी जेका ॿोलीअ जी पोज़ीशन आहे या असांजी साहित्य संस्कृतीअ जी, असांजी तहज़ीब जी, उन में हीअं ॾाढो फास्ट बदिलाव ईंदो थो वञे। जिते जिते असां रहिया आहियूं, जंहिं जंहिं स्टेट में उतां जो रंग चढ़ंदो थो वञे, असांजी पंहिंजी सभ्यता खे थोरो दहरम थो रसे। उन हालत में छा करणु घुरिजे, तव्हांजा के सुझाव? भई हाणे मां पाण खे सुठो सिंधी कोन सम्झंदो आहियां, सचपच तव्हां हाणे जिते रहिया आहियूं हाणे इहो त न, सिंधी ॿोलीअ सां ई असांजे समाज जी पहचान आहे, असांजे सिंधी समाज जी जातीअ जी पहचान आहे। सिंधी ॿोली जेकॾहिं ख़तमु थी वेंदी या उनखे कुझु दहराम रसंदो, न न सिंधी ॿोली ख़तमु कीअं न थींदी। बसि न उहो कोन थींदी। तव्हां जहिड़ा वेठा आहियो न तव्हां जहिड़ा वेठा आहियो, दूरदर्शन आहे यू नो देयर आर सिंधी अकेडमीज़। अच्छा, पार्टीशन खां पोइ तव्हांखे कॾहिं सिंध वञण जो वरी मौक़ो मिलियो आहे? मां नेवीअ में हुउसि, जेके पहिरीं 4 साल 3 महीना ब्रिटिश नेवीअ सां हुउसि ट्रेनिंग जे करे। उन वक़्तु हिकिड़ी ब्रिटिश नेवीअ जे जहाज़ में 1950 में कराचीअ 2 दफ़ा वियो आहे। बसि उन खां पोइ मूंखे मौक़ो कोन मिलियो। तव्हां मुल्क जी ख़िदमत बि कई आहे, नेवीअ जो नेवल जे चीफ बणिजी करे, गवर्नर थी करे बि तव्हां काफ़ी शेवाऊं ॾिनियूं आहिनि। हींअर ॿियनि समाज में बि ग़रीबनि गुरबनि जूं शेवाऊं करे रहिया आहियो। का अहिड़ी तमन्ना, अहिड़ी ख़्वाहिश का दिलि में अञा बाक़ी हुजे जेका तव्हां करणु चाहींदा हुजो पर वक़्त जी तंगीअ जे करे? या मूंखे का तमन्ना कोन्हे ऐं मां ईअं कॾहिं न सम्झंदो आहियां त मूं कुझु स्पेशल कयो आहे। उहे चवंदा आहिनि न, करे बि उहो ई थो, कराए बि उहो ई थो। इहा त तव्हांजी महानता आहे, तव्हां इन नमूने सोचो था, पर तव्हांजा कार्य सॼी दुनिया जे साम्हूं आहिनि। तव्हांजो योगदान तारीख़ी योगदान आहे, उनखे कोई विसारे न सघंदो। These are all accidents of life. दादा, तव्हां हिते आया, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो, पंहिंजे जीवन जा आज़मूदा असांखे ॿुधाया, उन लाइ वॾी वॾी महिरबानी। Thank you for asking me.